संधू नवाज कांगरे जे नाम खास हमारे इन सॼे प्रोग्राम के भेटा ऐं आज़ादी री सदा ओ जंहिं वक्त उठी अलगार करे हू आज़ादी दे काहींदा ही कोट करोड़े मार वियो हू मारू गॾिजी ड्राहींदा हू नेठ ततो के चाहींदा हू नेठ ततो के चाहींदा ए आज़ादी 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 जंहिं वक्त उठी अलगार करे हू आज़ादी दे काहींदा जंहिं वक्त उठी अलगार करे हू आज़ादी दे काहींदा ही कोट करोड़े मार वियो हू मारू गॾिजी ड्राहींदा हू नेठ ततो के चाहींदा हू नेठ ततो के चाहींदा ए आज़ादी 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 ए अॼु हिकु हज़ारे थी वियो कंहिं वक्त करोड़े ताहींदा अॼु हिकु हज़ारे हिकु हज़ारे हिकु हज़ारे अॼु हिकु हज़ारे थी वियो कंहिं वक्त करोड़े ताहींदा अॼु हिकु हज़ारे थी वियो कंहिं वक्त करोड़े ताहींदा हू सारो सच चई ॾींदा हू सारो सच चई ॾींदा ऐं साहस अहिड़ो साहींदा हू नेठ ततो के चाहींदा हू नेठ ततो के चाहींदा ए आज़ादी 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 ए हू लाल कलंदर थी ईंदा ऐं सिंधड़ीअ खे साराहींदा हू भेज भिटाई थी ईंदा ऐं सिंधड़ीअ खे साराहींदा हू जीएम सैयद थी ईंदा ऐं सिंधड़ीअ खे साराहींदा हू जीएम सैयद जीएम सैयद जीएम सैयद हू जीएम सैयद थी